जी दोस्तों अस्सलाम वालेकुम। सिंध कायनात यूट्यूब चैनल के प्लेटफॉर्म ता अवांजो पांजो होस्ट अमीर हुसैन खोसो सलाम अर्ज़ करे थो। जी दोस्तों शाम जे हिन हसीन ऐं दिलरुबा पहर में असां पंहिंजे दिलरुबा ऐं हसीन शख्सियत चाचे ग़ुलाम हुसैन चांडियो जी जेको आहे सो उताक ते मौजूदु आहियूं ऐं दोस्तनि खे गुज़ारिश त प्लीज़ सब्सक्राइब कयो असांजे यूट्यूब चैनल सिंध कायनात खे ऐं ॾिसंदा रहो असांजो यूट्यूब चैनल सिंध कायनात। जी दोस्तों अॻियां हमेशह जेका आहे असां चाचे ग़ुलाम हुसैन सां जॾहिं बि असांजी कचहरी थी आहे मरहूम जलाल चांडिये जे हवाले सां ऐं मरहूम जलाल चांडिये जा ई यादगार वाक़िया असां चाचे ग़ुलाम हुसैन जे जेको आहे सो ज़िबानी अवां दोस्तनि ताईं पहुचायूं था जेके मरहूम जलाल चांडिये जा प्रस्तारनि उन्हनि प्रस्तारनि ताईं ऐं सिंध जे नौजवाननि ताईं ऐं अॼु जे जेको आहे सो हिन जदीद दौर जे जेको आहे सो पंहिंजो नौजवाननि ताईं सो अचो त चाचे ग़ुलाम हुसैन चांडिये खां मरहूम जलाल चांडियो जे हवाले सां कुझु यादगार कचहरी कयो। चाचा साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। यार मदद दोस्त सभिनी साथियुनि खे यार मदद असां अर्ज़ु पेश कयूं था त फुलनि जे ॻोठ में जलाल मशहूरु हो, ॻोठ घरो हुनजो। जी जी ट्रैक्टर वारा पाण में ड्राइवर गपर पाण में 20-25-30 माण्हू गॾिजी आया। अच्छा माना वफ़ाद जी सूरत करे हा चयूं था दास ॿियनि सभिनी जी फरमाइश चवी थो जी असांजी फरमाइश। दोस्तों चाचे ग़ुलाम हुसैन चांडियो जेको अॼु असांखे किस्सो ॿुधाए थो उहो मरहूम जलाल चांडिये जो जेको आहे सो हिकु यादगार किस्सो आहे त ट्रैक्टरनि जा ड्राइवर ट्रैक्टरनि जा ड्राइवर के जेको आहे सो वीआरओ खनि ड्राइवर वफ़द ठाहे करे मरहूम जलाल चांडिये वटि पहुता त भई असां अवां खे जेको आहे सो झर झंग ऐं सिंध जे कुंड कुड़छ में जेको आहे सो पंहिंजे ट्रैक्टरनि जे वसीले अवां जो आवाज़ु हिन अवाम ताईं पहुचायूं पिया ऐं असांजे लाइ बि जेको आहे सो को तोहफ़ो कलाम जो जेको आहे सो पेश कयो। उहो यादगार वाक़ियो ऐं चाचे जे जेको आहे सो ज़िबानी ॿुधूं था। ॿुधो बाबा जी पोइ आया आहिनि की जीअं हाणे तव्हां वेहो जी अवल तव्हांखे मां थो मानी खारायां जी मानी खाओ जी पोइ तव्हांजी जेके ख़्वाहिश आहे सा पूरी था कयो। वाह वाह हिन छा कयो जो यकदम हमरा खे वारे छेलो काया अजी को वाह वाह छेलो कुठई मानी तयार थी हुन चयोसि ईअं न कर असां त चई बाबा तव्हांजे झर झंग में वॼायो था सभु कुझु कयो था त मूंखे बि तव्हांजी इज़त करणी आहे। बिल्कुलु इज़त हाणे हेतिरो पंधु करे आया आहियो सभु हमरा मूं वटि उताक ते आया आहियो महिमान नवाज़ थी आया आहियो हाणे महिमान नवाज़ी मां ख़िदमत त कयां न ईअं तव्हांखे मोकिले छॾियां मूंखे माण्हू छा चवंदा मूंखे मुनासिबु कोन थो लॻे। जी जी पोइ छेलो कुठई मानी तयारु थिए हुनखे मानी बानी खाराए तयारु करे चांहि पाणी पीआरे उताक ते वेहिरे चई हाणे तव्हां अर्ज़ु पेश कयो जी। पोइ हुन चयो था हाणे असां 24 कलाक तव्हांजा केस्ट वॼायूं पिया था हाणे असांजे महिरबानी करे को असांजो कलाम भर ट्रैक्टर वारनि जो जी 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 त असां ख़ुशि थियूं जी। पोइ जलाल हिननि खे चयो वाह ठीकु आहे हाणे जेको मां कलाम तव्हांजो चवंदुसि जी उहो तव्हां सभिनी ट्रैक्टर वारनि जी फरमाइश हूंदी वाह सभिनी जी कुझु तव्हां वटि आहे तव्हां मूं वटि आयल आहियो कुझु जेके वाहनि पिया था टोटल दोस्तनि जी फरमाइश चवंदुसि वाह वाह ॿुधे। पोइ असांजे मरहूम अला बिस्त नसीब करे जलाल ख़ान चांडिये ट्रैक्टर जी फरमाइश ते कलाम ठारायो जेको चई राति जो वहाया ट्रैक्टर ट्राली ॾींहं जो गोबल 16 थाली वॾी वॾी मूंसां हालत। वाह वाह से मशहूर ऐं पॉपुलर कलाम हुयो वॾी जो वहाया ट्रैक्टर ट्राली राति जो गोबल 16 थाली वॾी मूंसां हालत। वाह 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 इहो कलाम भाऊ ॻायो ट्रैक्टर वारा ॾाढा ख़ुशि थिया सभु राज़ी थिया आया चऊं असांजे तरफ़ां असांजा थक बि लाहे छॾियईं। वाह वाह असां त असां अहिड़ो कयो जो झर झग जन ॿुधो न हो उहे बि पिया था ॿुधनि पिया था को माण्हू न रहियो आहे जलाल ख़ान जेको तुंहिंजो कलाम नथो वॼाए। हाणे असांखे दोस्ती छॾ पर तो असांखे ख़रीद करे छॾियो आहे। वाह वाह ख़रीद करे छॾियो आहे जी साईं। उहो एज़ाज़ ट्रैक्टरनि जे तरफ़ां हींअर ताईं बि जेको आहे सो काफ़ी ट्रैक्टरनि में तव्हां ॿुधंदव त मरहूम जलाल चांडियो ई वॼे पियो माना जेके पुराणे ड्राइवर दौर जा ड्राइवर आहिनि उहे अॼु बि माना मरहूम जलाल चांडिये खे ॿुधनि था पर यंग जनरेशन बि नौजवान तबिको बि ॿुधे थो। हा सभु को ॿुधे थो जी 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 इहा हुनजी ख़्वाहिश पूरी थी अलाह के हू ट्रैक्टर वारा ॾाढा राज़ी थी विया ऐं असांखे बि उन्हनि पंहिंजा तोहफ़ा मोकिलिया जेके जलाल मरहूम खे अची मिलिया। वाह ॿुधी पाण तोहफ़ा को हार खणी आयो को टोपी खणी आयो को अजरक खणी आयो
अहिड़े मतिलब ते जेके माण्हू आहे सभु उनखे चइबो भाई तव्हां छो ख़र्चु चई न तो असांजी दिलि राज़ी कया हीअ खसी शइ आहे हीअ असांखे रुॻो तोखे तोहफ़ो ॾियण आया आहियूं त हीअ असांजी इज़त तो कई आहे तो असांखे सुञातो असांजी इज़त कई हाणे इज़त जो तोखे तोहफ़ो ॾियण आया आहियूं। वाह वाह साईं, हे हुयो यादगार वाक़ियो मरहूम जलाल चांडे जो ट्रैक्टर ड्राइवरनि जे जेको आहे सो हवाले सां। ऐं दोस्तनि खे गुज़ारिश त प्लीज़ सब्सक्राइब कयो असांजे यूट्यूब चैनल सिंध काइनात खे ऐं ॾिसंदा रहो असांजूं वीडियोज़। वॾियूं महिरबानियूं, दुआउनि में यादि, साथ सलामत, सिंध सलामत, दिलियूं गॾु त जुदाई आहे ई कान।